नाज़रीन, सिंधी ॿोली जे बाइख्तियार इदारे तरफ़ां सिंधी ॿोली जागरता मुहिम जे सिलसिले में इफ्तिताही तक़रीब मुनक़िद कई वई। तक़रीब में दानिशवरनि, इल्मी अदबी शख़्सियतुनि वॾे अंग में शिरकत करे सिंधी ॿोली खे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾियण जो मुतालबो कयो आहे। उन हवाले सां पेश आहे अब्दुल रसूल चांडियो जी ही रिपोर्ट। सिंधी ॿोली जे बाइख्तियार इदारे तरफ़ां सिंधी ॿोली जे वाहिपे खे यकीनी बनाइण ऐं ॿोली खे हथी वठण लाइ जदोजहद जो आगाज़ कयो वियो आहे। उन सिलसिले में सिंधी ॿोली जे बाइख्तियार इदारे तरफ़ां हैदराबाद में सिंध म्यूज़ियम जे मुमताज़ मिर्ज़ा ऑडिटोरियम में सिंधी ॿोली जागरता मुहिम जे सिलसिले में सिंधी पढ़ो सिंधी लिखो जे उनवान हेठि तक़रीब मुनक़िद कई वई। तक़रीब में नामियारी लेखक महताब अकबर राशिदी, सैयद जाफ़र अहमद जामी चांडियो, इसहाक समेजो, ताज जोयो, रफ़िया मल्ला समेत दानिशवरनि, अदीबनि, शाइरनि ऐं सिविल सोसाइटी जे अॻुवाणनि वॾे अघ में शिरकत कई। महताब अकबर राशिदी चयो, मूंखे सम्झ में न पियो अचे त असां सिंध में वेही सिंधी ॿोली खे बचाइण लाइ सेमिनार पिया करियूं। मूंखे इहो सम्झ में कोन आयो त असां सिंध में वेही सिंधी ॿोलीअ जे बचाव जे लाइ एॾा मुतफ़िक़ थी विया आहियूं जो असांखे ही सेमिनार करणा था पवनि। असांखे सोचणो थो पवे त हिनखे आख़िर कीअं बचाइबो, हिनखे अॻिते कीअं वधाइबो ऐं असांखे छा करणु खपे। हिते वेही असां इहे ॻाल्हियूं सोचण लाइ अॼु छो परेशान आहियूं, उन जा बि सबब आहिनि। कुझु न कयो, रुगो 2 मिंट अखियूं पूरे रुगो सोचो त तव्हां पंहिंजे घर में कहिड़ी ॿोली ॻाल्हाईंदा आहियो। तव्हां इहो पुछो त तव्हां पंहिंजे ॿारनि सां कहिड़ी ॿोली ॻाल्हाईंदा आहियो। तव्हां इहो बि पुछो त ॿोली ॻाल्हाईंदे महिल तव्हांखे अहसासे कमतरी थींदो आहे या अहसासे बरतरी थींदो आहे। जामी चांडियो चयो त रियासत ऐं हुकूमत मथां दबाव विधो वञे त जीअं हू सिंधी ॿोली जे वाहिपे खे यकीनी बनाए। हिन अॼोकी कॉन्फ्रेंस जो मक़सदु बुनियादी इहो ई आहे जिते रियासत खे, हुकूमत खे, प्राइवेट सेक्टर खे हिते दबाव विधो वञे सिंधी ॿोली जे वाहिपे लाइ, उते सिंध जे माण्हुनि ऐं ख़ासि तौर ते जेके शहरी विचोलो तबिको आहे जंहिंजा ॿार घणे भाङे ॿोली खां लातालुक आहिनि, उहे पाण त उन्हनि खे इन बारे में बेदार कयो वञे त हू पंहिंजी ॿोली जी अहमियत सम्झनि ऐं पंहिंजी ॿोलीअ जे वाहिपे खे यकीनी बणाइनि ऐं ख़ासि तौर ते पंहिंजे ॿारनि खे ज़रूरु पंहिंजी ॿोली पढ़ाइनि। त इहो अॼोकी हिन जो हिकिड़ो मुहिम जो जेको आगाज़ थियो आहे उन जो बुनियादी मक़सदु आहे। सैयद जाफ़र अहमद चयो त कंहिं बि नस्ल जी सुठी परवरिश मादरी ज़ुबान ज़रिए थी सघे थी। यहाँ ये गुफ्तगू की थी कि मादरी ज़ुबान की अहमियत को अदीबों और दानिश्वरों ने किस तरह से महसूस किया है, इसके बारे में क्या लिखा है। माहिरीन तालीम का भी हम जिक्र कर सकते हैं, माहिरीन लिसानियात का भी जिक्र कर सकते हैं। नोम चोम्स्की का भी जिक्र हुआ था, एडवर्ड सईद का भी जिक्र हुआ, बर्ट्रैंड रसल का भी हुआ। ये सब वो दानिश्वर हैं, वो माहिरीन लिसानियात और मुफक्किरीन हैं जिनका इस बात पे इत्तेफाक है कि किसी भी नस्ल की सही मानों में परवरिश और पर्दाश्त के लिए मादरी ज़ुबान का मुतारिफ किया जाना बहुत ज़रूरी है। इसहाक समेजो चयो त ॿोली जे मरण सां क़ौम मरी वेंदी आहे, उन लाइ सिंधी ॿोली जे वाहिपे खे यकीनी बनाइण लाइ जिदोजहद जी ज़रूरत आहे। मां सम्झां थो जेको ॿोलीअ जो मामिलो आहे उहो इंतिहाई संजीदा उपाण जो घुरिजायो आहे, छाकाणि त जेका ॿोली आहे उहा रुगो राब्ते जो ज़रियो आहे। असां उनजी जेका तशरीह या सम्झाइण पढ़ंदा आहियूं उनमें सम्झायो वेंदो आहे त ॿोली उहा शइ आहे जेका हिकिड़ो माण्हू ॻाल्हाए त ॿियो सम्झे। इहो हुनजो राब्ते जो रुख या पासो आहे। हिकिड़ी ॿोली जॾहिं मरे थी त उन जा तारीख़, तहज़ीब, उनजूं रिवायतूं, उनजो सकाफ़ती वरिसो, उनमें ॾिठल ख़्वाब, उनमें महसूस कयल मोहबतूं सभु मरी वेंदियूं आहिनि। ऐं मां सम्झां थो त इहो जेको ॿोलियुनि जो मरण आहे इहो केॾो वॾो सामियो आहे, पर हिकिड़ी तारीख़ी हक़ीक़त आहे। मौजूदा चेयरमैन जेको सिलसिलो शुरू कयो आहे उहो इंतिहाई अहम आहे, उनखे खेसि मुबारकबाद ॾियूं था। ऐं कुझु गुज़ारिशूं कंदुसि त अठागी सभु खां पोइ जीअं हिन वक़्तु ई थी रहियो आहे पंहिंजी ॿोलीअ जी समूरी लिख पढ़ सिंधीअ में ऐं पंहिंजी बजट सिंधीअ में करे जीअं हली रहियो आहे। भले मुख़्तलिफ़ इदारनि सां तव्हां अंग्रेज़ी उर्दू में लिख पढ़ करे सघो था, अहिड़े नमूने सां सिंधी अदबी बोर्ड
ऐं सिंध यूनिवर्सिटीअ खे ख़त लिखियो वञे त माज़ीअ वांगुरु उन्हनि जी ॿोली बि सरकारी ज़बान जेका आहे उहा सिंधी थियणु खपे। छाकाणि डॉक्टर ग़ुलाम मुस्तफ़ा शाह ताईं इहो ई सिलसिलो हो। उन खां पोइ डॉक्टर नज़ीर मुग़ल उनमें तब्दीली आंदी, तंहिं करे सिंधी ॿोलीअ जो उहो सिलसिलो सिंधी अदब बोर्ड में बि सरकारी ज़बान वारो ऐं यूनिवर्सिटीअ में बि डिग्रियुनि खां वठी रोडनि जे नालनि ताईं सिंधी अख़्तियार कई वञे ऐं उन लाइ वाइस चांसलर ते दबाव विधो वञे। असांजे पूरे तइलीमी निज़ाम जे तहत असां कोशिशूं कयूं आहिनि। इंस्पेक्शन जूं कमेटियूं असां ठाहियूं आहिनि। रजिस्ट्रेशन जे टाइम ते कमेटियूं उहे पंहिंजे स्कूलनि जो विज़िट कनि थियूं ऐं ॾिसनि थियूं त जेकॾहिं को स्कूल सिंधी नथो पढ़ाए त उनखे रजिस्ट्रेशन नथियूं ॾियनि ऐं ऑब्ज़र्वेशन नोटिस जे ज़रिए मोकिलिनि थियूं। ॿी ॻाल्हि इहा आहे त ओ लेवल में असांजी सिंधी शामिल न आहे। कैम्ब्रिज वारा स्कूल इहो उज़र रखनि था त असां सिंधी न पढ़ाईंदासीं छो जो असांजे सिलेबस में इम्तिहान में शामिल न आहे। उनजे लाइ बि असां ब्रिटिश काउंसिल ऐं ओ लेवल जी सिटी जेका कैम्ब्रिज कंट्री हेड आहे उनखे बि ख़त लिखिया आहिनि त तव्हां सिंधी खे सिलेबस में शामिल कयो। तकरीब में सिंधी ॿोली जी आयुटा वेबसाइट जो इफ्ताह कयो वियो। तकरीब जे ॿिए सेशन में सिंधी ॿोली जो वाहिपो मसला ऐं उन जे हल जे उनवान हेठि मुज़ाकरो कोठायो वियो। मुज़ाकरे में फयाद लतीफ़, मदद अली सिंधी, तहमीना मुफ्ती, नियाज़ पंवर ऐं ॿियनि ॿोली खे तरक़ी वठण जे लाइ तबसरा कया। तकरीब जे टिएं सेशन में नाले वारनि सहाफ़िन, दानिशवरनि, अदीबनि ऐं शाइरनि ॿोली जे वाहिपे खे यकीनी बनाइण ऐं सिंधी ॿोली खे दफ़्तरी ॿोली बनाइण लाइ तजवीज़ूं पिणु पेश कयूं। कैमरामैन एजाज़ खोसू सां गॾु रसूल चांडियो, मेहरान टीवी, हैदराबाद।